बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक 11 दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे शाहजहान मस्जिद ठट्टो। पहिरें हिन सबक जो लफ़्ज़ मानाऊं, उन खां पोइ सवाल जवाब ऐं ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं हूंदियूं उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे सवेर माना जल्दी। लफ़्ज़ आहे ड्राइवर यानी गाॾी हलाइण वारो। लफ़्ज़ आहे मुख्य माना मरकज़ी या अहम। लफ़्ज़ आहे जुड़ी माना ठही। लफ़्ज़ आहे अदावत माना तहमीर। लफ़्ज़ आहे कतार माना लाइन। लफ़्ज़ आहे थोरे यानी माना कुछ। लफ़्ज़ आहे तहमीर माना ठाराइण या अदावत। लफ़्ज़ आहे रास माना तैयार। लफ़्ज़ आहे चिटसाली माना गुल चिट। लफ़्ज़ आहे काशी माना गुलनि चिटनि वारियूं मिटीअ जूं शयूं। लफ़्ज़ आहे काशीगर माना काशीअ जो कमु कंदड़। लफ़्ज़ आहे थधिकार माना थधि। लफ़्ज़ आहे काराइती माना कम वारी या अहम। लफ़्ज़ आहे पड़ाॾो माना गूंज। लफ़्ज़ आहे जोड़ींदड़ माना ठाहींदड़। लफ़्ज़ आहे इंतज़ाम माना बंदोबस्त। लफ़्ज़ आहे ख़ूबसूरत माना सुहिणी। लफ़्ज़ आहे गुंबज़ माना कुबो। लफ़्ज़ आहे मुअज़्ज़िन माना अज़ान ॾींदड़। लफ़्ज़ आहे बहितरीन माना सुठो। लफ़्ज़ आहे सियाह माना सैर सपाटूं कंदड़। लफ़्ज़ आहे ज़ोहर माना अॻीअ निमाज़। मश्क अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों आहे, उस्ताद शागिर्दनि खे शाहजहान मस्जिद बाबति छा ॿुधायो? जवाब, उस्ताद शागिर्दनि खे शाहजहान मस्जिद बाबति ॿुधायो त इहा मस्जिद मुग़ल बादशाह शाहजहान ठहिराई हुई। हिन मस्जिद जी अदावत जो कमु 1644 ईस्वीअ में शुरू थियो ऐं 1647 ईस्वीअ में जुड़ी रास थी। सवाल नंबर ॿियो, शाहजहान मस्जिद जी अदावत लाइ चिटसालीअ वारियूं सिरूं किथे जे काशीगरनि ठाहियूं हुयूं? जवाब, शाहजहान मस्जिद जी अदावत लाइ चिटसालीअ वारियूं सिरूं ठट्टे जे काशीगरनि ठाहियूं हुयूं। सवाल नंबर टियों, शाहजहान मस्जिद में केतिरा गुंबज़ आहिनि? जवाब, शाहजहान मस्जिद में 101 गुंबज़ आहिनि। सवाल नंबर चौथों, शाहजहान मस्जिद कंहिं तमीर कराई? जवाब, शाहजहान मस्जिद मुग़ल बादशाह शाहजहान तमीर कराई। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना ॿुधायो ऐं जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि इंतज़ाम, ज़ोहर, तहमीर, ख़ूबसूरत, चिटसाली। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं ऐं जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं इन्हनि खे। लफ़्ज़ आहे इंतज़ाम माना बंदोबस्त। हाणे जुमिले में इस्तेमालु कंदासीं इन खे। असां जे मुल्क जो इंतज़ाम बहितर तरीक़े सां हले थो। लफ़्ज़ आहे ज़ोहर माना अॻी। जुमिलो लिखंदासीं, ज़ोहर नमाज़ लाइ अज़ान अची वई आहे। लफ़्ज़ आहे तामीर माना जोड़ण या ठाहिण। जुमिले में इस्तेमालु कंदासीं इन खे। शाहजहान मस्जिद मुग़ल बादशाह शाहजहान तमीर कराई। पोइ लफ़्ज़ आहे ख़ूबसूरत माना वणंदड़ या बहितरीन।
जुमिले में इस्तेमालु कंदासीं शाहजहान मस्जिद तमामु ख़ूबसूरत मस्जिद आहे। पोइ लफ़्ज़ आहे चिटसाली माना गुल चिट। हाणे हिन खे जुमिले में इस्तेमालु कंदासीं हिन मस्जिद में चिटसाली वारियूं सिरूं लॻल आहिनि। दाल हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा जमा लिखो ऐं जुमिलनि में इस्तेमालु करियो। ही लफ़्ज़ आहिनि, वाहिद लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जा जमा लिखंदासीं ऐं जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं इन्हनि खे। जी दोस्तों, लफ़्ज़ आहे सिर, हाणे हिन जो जमा थींदो सिरूं। जुमिले में इस्तेमालु कंदासीं शाहजहान मस्जिद में ॻाढ़ी सिर इस्तेमालु थियल आहे। लफ़्ज़ आहे मस्जिद, जमा थींदो मस्जिदूं। जुमिलो लिखंदासीं शाहजहान मस्जिद तमामु ख़ूबसूरत ठहियल आहे। लफ़्ज़ आहे बस, जमा थींदो बसूं। जुमिलो ठाहींदासीं बस रोड ते तेज़ हली रही आहे। पोइ लफ़्ज़ आहे दरवाज़ो, जमा थींदा दरवाज़ा। जुमिलो लिखंदासीं अकरम जे घर जो दरवाज़ो तमामु वॾो आहे। पोइ लफ़्ज़ आहे शहर, जमा थींदो शहर। जुमिलो लिखंदासीं असां हैदराबाद शहर घुमियासीं। हेठि ॾिनल जुमिलनि मां इस्म आम ऐं इस्म ख़ासि चूंडे खाननि में लिखो। हाणे ही जुमिला आहिनि। पाण हिन वक़्तु ठटे शहर में शाहजहान मस्जिद वटि बीठा आहियूं। ॿियो जुमिलो आहे ठटे वारी मस्जिद मुग़ल बादशाह शाहजहान तइमीर कराई हुई। टियों जुमिलो आहे काशीअ जूं सिरूं हालन ऐं नसरपुर में ठहंदियूं आहिनि। चोथों जुमिलो आहे हितां खां कराची ओलह तरफ़ ऐं हैदराबाद ओभर तरफ़ आहे। हाणे हिननि मां इस्म आम ऐं इस्म ख़ासि जुदा जुदा करे लिखंदासीं। जी दोस्तों, हाणे असां इस्म आम ऐं इस्म ख़ासि जुदा जुदा करे लिखंदासीं। पहिरियों जुमिलो आहे उन में शहर इस्म आम आहे, इस्म ख़ासि आहिनि ठटे शाहजहान मस्जिद। अहिड़े तरह सां ॿिए जुमिले में मस्जिद इस्म आम आहे, इस्म ख़ासि आहिनि ठटे मुग़ल बादशाह शाहजहान। जुमिलो टियों उन में आहे काशी ऐं सिरूं इस्म आम आहिनि ऐं इस्म ख़ासि आहिनि हालन नसरपुर। जुमिलो चोथों आहे तरफ़ इस्म आम आहे, इस्म ख़ासि आहिनि कराची ओलह हैदराबाद ओभर। हाणे टोटल इस्म आम लफ़्ज़ जेके आहिनि उहे आहिनि शहर, मस्जिद, बादशाह, काशी, सिरूं ऐं तरफ़। ऐं इस्म ख़ासि जेके टोटल यानी कुल इस्म ख़ासि आहिनि उहे आहिनि ठटे शाहजहान मस्जिद, मुग़ल बादशाह शाहजहान, हालन नसरपुर, कराची ओलह ओभर हैदराबाद।